बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि वसहबिहि या नबी अल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शान इस्लामिक टीवी मां सैफुल्लाह समेजो माशाअल्लाह इहो तेमरियाती कम असांजे ॻोठ जी मस्जिद गुलज़ार मदीना सिंधी हवाले सां हली रहियो आहे। जेको बि दोस्त भाउ हिन कम में ख़ैरात जी भलाई जे कम में हिसो वठणु चाहे थो त माशाअल्लाह हेठि ॾिनल नंबर ते असां सां राब्तो करे ऐं माशाअल्लाह हीअ मस्जिद जो कमु हली रहियो आहे। माशाअल्लाह तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। जेके ॿाहिरि ईसाले सवाब जे लाइ पंहिंजे वालदेन जे लाइ या पंहिंजे अज़ीज़नि जे लाइ ईसाले सवाब जे लाइ हिन मस्जिद में ऐं कम में हिसो वठणु चाहिनि था उहो असां सां राब्तो कनि। इंशाअल्लाह उन जो इहो कमु इंशाअल्लाह पइजी वेंदो। माशाअल्लाह अॻियां तव्हांखे ॾेखारियो मस्जिद जो काफ़ी कमु हली चुको आहे। ज़्यादा खां ज़्यादा तावन जी ज़रूरत आहे। माशाअल्लाह इहो महराब आहे। इहो महराब माशाअल्लाह ये महराब जी डिज़ाइन आहे। हिते मिंबर थींदो, हिते इमाम साहब ख़ुतबो ॾींदो। माशाअल्लाह हे मस्जिद जूं दरियूं आहिनि, 6 दरियूं आहिनि माशाअल्लाह। 2 2 4 यानी 4 हुन पासे, 2 हिन पासे, 2 हिन पासे 4 ऐं 5 6 दरिया माशाअल्लाह बहितरीन। माशाअल्लाह इहो मुंहिंजो बिरादर दोस्त प्यारो ग़ुलाम कादिर वीरपेर ऐं माशाअल्लाह मुंहिंजो तमामु प्यारो भाउ शहबाज़ ऐं प्यारो भाउ हबीबुल्लाह, प्यारो बिरादर मोहम्मद यूसुफ अबू। माशाअल्लाह ये असांजी मस्जिद आहे ऐं तमामु दोस्त भाउर जेको असां मिलणु चाहिनि था उहो असां मिलाइनि। माशाअल्लाह अल्लाह तबारक ताला तव्हांजो इहो हिसो मिलाइणु ऐं असांजी इहा काविश पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूरु फ़रमाए। अल्लाह तबारक ताला असांखे वधि खां वधि नेक ऐं साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।